कए थो त ॻाल्हियूं साफ़ करे छॾ ॾोह कयो। वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो हिकु लाजवाब फनकार शमन अली मीरालीअ जे बारे में, जंहिंखे गुलूकारी जी दुनिया में तमामु घणा ख़िताब मिलियल आहिनि ऐं शमन अली मीराली हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थी गुज़रियो आहे। दोस्तो, जलाल चांडे जो शमन अली मीराली शागिर्द आहे ऐं उन खां अलावा शमन अली मीराली केरु ऐं किथां जो आहे। शमन अली मीराली जूं घणियूं शादियूं थियल आहिनि ऐं शमन अली मीरालीअ कॾहिं गुलूकारी जी तरफ़ कदम रखियो, मुकमल डिटोली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर, चैनल खे सब्सक्राइब, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, शमन अली मीरालीअ 1968 में लाल बश्क जे घर में जनम वरितो। दोस्तो, शमन अली मीरालीअ जो ॻोठु शिकारपुर ज़िलो आहे ऐं शमन अली मीराली तमामु सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे। दोस्तो, शमन अली मीरालीअ पहिरीं सिख्या स्कूल जेको आहे सो पढ़ंदो हुयो ऐं स्कूल जे दौरान जेको आहे सो हिनखे तमामु घणी जेको आहे ख़ुशी ऐं तमामु घणो लगन ॻाइण जे तरफ़ हुयो, छाजे करे जो उनजो वालिद साहब सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो जेको सूफ़ियाना कलाम ॻाईंदो रहंदो मुख़्तलिफ़ दरगाहनि ते सिंध में। दोस्तो, शमन अली मीरालीअ बि शुरूआति दरगाहनि ताईं कई ऐं शमन अली मीराली सूफ़ी कलाम तमामु घणा ॻाया पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं उन खां अलावा उनजो वालिद बि हिकु बहितरीनु फ़नकार हो ऐं पंहिंजे वालिद खे ॾिसी तमामु घणो मुतासिर थियो शमन अली मीराली ऐं जेको आहे सो ॻाइण जी तरफ़ हुन कदम रखियो। दोस्तो, शमन अली मीराली सिंध जो हिकु तमामु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं शमन अली मीरालीअ जो उरूज तक़रीबन 1995 खां पोइ थियो। दोस्तो, शमन अली मीराली 1995 खां पोइ तमामु घणो सिंध में पॉपुलर थियो ऐं शमन अली मीराली जा हिन वक़्तु तव्हां पुराणा जेके बि एल्बम खणी ॾिसंदो तमामु हिट थिया सिंध में ऐं बहितरीनु जेको आहे सो उन जा एल्बम निकिता। दोस्तो, शमन अली मीरालीअ कुझु फिल्मनि में बि कमु कयो, सिंधी जेके फिल्मूं रिलीज़ थियूं उन्हनि फिल्मनि में बि शमन अली मीरालीअ तमामु हिकु बहितरीनु रोल अदा कयो ऐं उन में शमन अली मीरालीअ जा जेके कलाम हुया उहे बि उन में एड कया विया उन्हनि फिल्मनि में ऐं उन खां अलावा बि सिंध में तमामु घणनि ॿोलियुनि में शमन अली मीरालीअ ॻायो। सेहा बि शमन अली मीरालीअ चया, नुंहां बि शमन अली मीरालीअ पंहिंजे ज़िंदगीअ में केस्टूं रिलीज़ कयूं ऐं उन खां अलावा बरोचकीअ में, उर्दूअ में, सिंधीअ में ऐं सिराइकीअ में जेको आहे सो शमन अली मीरालीअ जा एल्बम रिलीज़ थियल आहिनि ऐं शमन अली मीराली सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार थी उभरियो। दोस्तो, हिन वक़्तु 2025 में बि शमन अली मीराली तमामु बहितरीनु जेको आहे सो केस्टूं रिलीज़ पियूं थियनि शमन अली मीरालीअ जूं, लेकिन हर फ़नकार जो पंहिंजो हिकु कैरेक्टर हूंदो आहे ऐं हर फ़नकार जो पंहिंजो हिकु साहित्य हूंदो आहे। दोस्तो, अहिड़े तरीक़े सां शमन अली मीराली बि तमामु हिकु बहितरीनु फ़नकार थी निकितो ऐं शमन अली मीरालीअ जा जेके बि पुराणा एल्बम आहिनि तमामु घणा हिट थिया ऐं अॼु ताईं बि शमन अली मीराली केस्टूं पंहिंजूं रिलीज़ पियो करे। हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 2000 खां मथे जेको आहे सो शमन अली मीरालीअ एल्बम रिलीज़ कया केस्टनि जी सूरत में, जेके अॼु ताईं बि मार्केट में मौजूदु आहिनि। त वॾी महिरबानी, सिंध जा फ़नकार, सिंध जा आर्टिस्ट, इन्हनि जे बारे में असां पंहिंजे चैनल ते वीडियोज़ आणींदा रहंदा आहियूं। जे अगरि फेसबुक ते था ॾिसो त फॉलो करे छॾियो, जे अगरि यूट्यूब ते था ॾिसो त सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक लाज़मी कंदा कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।